मिठियाणी मां ख़बर ॾींदा हलो त मिठियाणी वेझो कचे जे इलाइक़े ॻोठ लुकमान ख़ासकेली में ॿिनि धुरनि अब्दुल मजीद ख़ासकेली ऐं मज़हर ख़ासकेली जे हलंदड़ तकरार जो फ़ैसिलो नवां जतोई ॻोठ मोहम्मद लाइक ख़ासकेली सेठ शमीर ख़ासकेली अली हुसैन ख़ासकेली जी ओताक ते पाकिस्तान ख़ासकेली तंज़ीम जे मरकज़ी सदर मंठार अली ख़ासकेली जे सरपंच हेठि थी गुज़रियो, जॾहिं त फ़ैसिले में मोहम्मद मुराद ख़ासकेली ऐं अली खान ख़ासकेली पिण मौजूद हुआ। बे पासे हिक दौर जा अमीन सरवर ख़ासकेली गुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली अनवरुद्दीन ख़ासकेली ऐं ॿी दौर मां मोहम्मद वारिस ख़ासकेली सैफुल्ला ख़ासकेली अब्दुल हकीम ख़ासकेली पिण मौजूद हुआ। ॿिन्ही दुरनि जूं ॻाल्हियूं पाकिस्तान ख़ासकेली तंज़ीम जे मरकज़ी सदर मंठार अली ख़ासकेली ॿुधी फतवा ॾींदे चयो त ही वक़्तु हिक ॿिए सां मोहबत ऐं ॾुख सुख में गॾु हलण जो आहे ऐं असां तॾहिं तरक़ी करे सघंदासीं जॾहिं हिक ॿिए सां इको इताद हूंदो। आख़िर में ॿिन्ही धुरनि खे खीर खंड करे हिक ॿिए सां भाकुर पाराए दुआए ख़ैर घुरी वई ऐं सभिनी खे नंगर करायो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।